चोھڙجمالي खां کانٽو موري ڏانهن वेंदड़ रोड मरम्मत न थियण सबब तबाह हाल। कंहिं बि एमरजेंसी वारे सूरत हाल तोड़े बीमारी में शहरनि ॾांहुं पहुचण में रहवासियुनि खे केतिरी परेशानी थिए थी, इन बाबति रहवासियुनि खां मालूम कयो आहे असांजे रिपोर्टर मुस्तफ़ा मेमण पंहिंजे हिन रिपोर्ट में। चोھڙجمالي खां कांटो मोरी ऐं रावत खान जमाली समेत सवें ॻोठनि लाइ वेंदड़ ही चोھڙجمالي कांटो मोरी रोड मुकमल तौर ते तबाह थियल आहे। सालनि खां हिन रोड जी मरम्मत न थियण करे हितां जा कचे तोड़े पके जा रहवासी सख़्त मुश्किलातनि खे मोलियनि था। बीमारियुनि तोड़े ॿियनि कंहिं बि सूरत में शहरनि तरफ़ अचण में हिननि खे वॾियूं मुश्किलातूं पेश अचनि थियूं, पर सरकार समेत हितां जे चूंडियल नुमाइंदनि हिन रोड खे तामीर करण लाइ कंहिं बि उपाय न वरिता आहिनि, जंहिं सबबु रहवासी हर गुज़रंदड़ ॾींहुं सख़्त मुश्किलातनि खे मोलियनि पिया। असीं इन ई रोड ते मौजूदु आहियूं। हितां ई ॻोठाणा जेके हिन वक़्त असां सां मौजूदु आहिनि, अचो तुम सां ॻाल्हि ॿोल कयूं ऐं उन्हनि खां पुछूं त हिन रोड जी तामीर न थियण जे करे खेनि केतिरियूं मुश्किलातूं पेश अचनि। साल खां वठी ठहियो आहे, सो कीअं टुटो आहे ती को धणी सां कोन थियो। असां हिन खे ॿ टे चकर सभिनि खे चयो आहे त असां वटि केरु माण्हू अचण लाइ तयारु कोन्हे को। बीमारी में माण्हू वीचारा पहुची कोन था सघनि। ई ॿारनि परियां वेठा आहिनि, कचे जा माण्हू लखे हिते ॻोठ आहिनि, पर केरु पहुची कोन थो सघे। छा आहे छाकाणि बीमारी में उते माण्हू वीचारा मजबूर आहिनि, केॾां वञनि। का ॻाल्हि ई कान्हे का हिते जंहिंखे चऊं सो असांखे का ॻाल्हि ॿुधे ई कोन थो। तंहिंजे करे असां इहो चऊं था, अपील था करियूं त महिरबानी करे असांखे इहो रोड ठारायो ॾियो वञे। अरे ही रोड असांजो तमामु ख़राबु आहे। हिकु ॾिसो था जंग जेको वलारे वियो आहे, बरसाति पए थी पोइ असीं था निकिरी नथा ऐं वॾी असांखे तकलीफ़ आहे। रोड असांखे जेको सो इहो ठाराए ॾिनो वञे। रोड जी सूरत हाल सफ़ा ख़राबु आहे। हीअ रोड जी हालत आहे त जंग ॾिसो भला हिन रोड ते केतिरो आहे, जंग आहे, खॾा आहिनि, बरसाति पए थी, असीं ॾाढा तंग था थियूं। 20-25 सालनि खां इहो रोड टुटो पियो आहे। अधु रोड देई में, बाक़ी अधु रोड जो कचे वारे में खॾा पइजी विया। हिन 2 गाॾियूं क्रॉस तक कोन थी करे सघनि। बीमारी सीमारी जेको माण्हू अचे थो सो हिते फथो पिया तंग आहे, या माण्हू मरियो वञे या हिते कमु लहियो वञे, बसि ओहिड़ो बाबति खाई छा कंदा रोड। हीअ आहे हितां जे रहवासियुनि जूं दाहूं त हिन रोड जे करे हिननि रहवासियुनि खे केतिरियूं मुश्किलातूं पेश अचनि थियूं। हिकु तरफ़ जिते ही रोड टुटी वञण जे करे रहवासी जो अचण वञण में खेनि सख़्तु मुश्किलातूं पेश अचनि थियूं, त ॿिए तरफ़ जंग बि रोड जे ॿिन्ही तरफ़नि वधी वियो आहे, जंहिं करे उहो रोड सोड़ो बि थी वियो आहे। जी वॾी महिरबानी मुस्तफ़ा मेमण तव्हांजी तफ़सीलनि खां आगाह करण लाइ।